शेख हिते अमां खे दादू वठी हलूं था। दादू में शाहाणी जतोई तकरार जो मंज़ूर पंवर जी सरपंची में निबेरो थियो। इन वक़्तु फतवा ॿुधाई पई वञे। जवाबदार जो ज़ामिन कराईंदा वकीलनि जे सलाह सां ख़र्च जवाब धुर कंदी। बाक़ी केस कॾहिं ख़तमु थींदो जॾहिं दिहन जो दंग थींदो। हिन फ़ैसिले जी जेको धुर भंजकड़ी कंदी या अॻराई कंदी उन ते ॾोह खां अलॻि 50 लख रुपया ॾंढ हूंदो। रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जो जेको ॾंढ शाहाणनि ते रखियो आहे उन मां रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान सरदार साहिबनि मोज़ज़नि अमीरनि जी इज़त कंदे 15 लख रुपया माफ़ कया आहिनि। ॿिन्ही धुरनि जूं अधु किश्तियूं 1 महीने यानी 1/9/21 ते ऐं ॿी किश्त 1/10/21 ते अदा कई वेंदी। फ़ौतुनि जो इज़ो ख़ुदि फ़ौत जे हक़ी वारसनि खे ॾिनो वेंदो। जेको इज़ो सरदार रफ़ी अहमद ख़ान जमालीअ वटि जमो थींदो उहो सरदार साहिबु उन्हनि हक़ी वारसनि खे घुराए ॾींदो। या अल्लाह इन्हनि फ़ौतुनि खे जन्नतुल फिरदौस अता कजांइ ऐं इन्हनि खे बख़्शिजांइ ऐं इन्हनि जे पोएं वारसनि खे सब्र ॾिजांइ ऐं उन्हनि जो जेको दुख आहे अलाह साईं उन्हनि जो दुख ख़तमु कजांइ। या अल्लाह हिन फ़ैसिले में जंहिं बि सुलह जे लाइ कोशिशि कई आहे अलाह साईं उन्हनि खे बि अजुर अज़ीम ॾिजांइ। या अल्लाह हिन वक़्तु जेके अमीर सरदार रईस सरदार मंज़ूर अली ख़ान पंवर या सरदार जमाली साहब ऐं ॿिया जेके सरदार मोज़ डॉक्टर इब्राहिम आबिद हुसैन ख़ान जन हिन में अॼु कोशिशि करे सुलह करायो आहे अलाह साईं उन्हनि खे बि वॾो अजुर अज़ीम ॾिजांइ। या अल्लाह शाहाणनि जतोनि खे बि हिदायत कजांइ त अॻिते शैतानी विखुनि खे ते न हलनि ऐं अलाह साईं उन्हनि खे हिदायत कजांइ त अॻु में जीअं भाउर थी रहिया हुया अलाह साईं उन्हनि खे बि हिदायत कंदे त शैतान खे परे करे भाउर थी रहनि ऐं पाण में हिकु जहिड़ा जीअं अॻु में हुया थी रहनि। आमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला आल सय्यिदना मुहम्मद व बारिक वसल्लम। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह। अदा सभिनी खे मुबारक हुजे। दादू में शाहाणी जतोई तकरार जो मंज़ूर पंवर जी सरपंची में निबेरो थियो। धुरनि ते मजमूई तौर 80 लख रुपया ॾंढ विधो वियो आहे। इन ताज़नि तकरारी कार्रवाइनि में जेके 2 नौजवान मारिजी विया शाहाणी बिरादरी जा उन्हनि जो खून साबित थियण ते वारसनि खे मजमूई तौर 50 लख रुपया रक़म अदा कई वेंदी जतोई बिरादरी तरफ़ां ऐं शाहाणी धुर जतोइनि जी जेके लांढनि ते कब्ज़ो कयो उन्हनि जी 30 लख रुपया ॾंढ जेको आहे उहो भरियो वेंदो। आगाह कयो मूंखे त दादू में इहो तकरार जो जेको फ़ैसिलो आहे उहो निबेरो मीर मंज़ूर पंवर जी सरपंची में PPMN रफ़ीक जमाली जे बंगले ते थियो। तफ़सील इन जा मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर फ़ताह शेख खां। फ़ताह वधीक आगाह कजो फ़तवा पढ़ी ॿुधाई वई आहे। जी जतोई ऐं शाहाणी बिरादरीअ जे धुरनि जे विच में जेको हे खूनी तकरार हुयो उनजो अॼु सरदार मीर मंज़ूर पंवर जे सरपंचीअ में ही जुर्गो थियो आहे जंहिंमें जतोई बिरादरीअ ते शाहाणी बिरादरीअ जे 2 ॼणनि जो क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 50 लख रुपया ॾंढ विधो वियो आहे। जॾहिं त शाहाणी बिरादरीअ ते ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जे लांढियुनि ते कब्ज़ो करण ऐं ज़मीनुनि ते नुक़सानु करण जे एवज़ 30 लख रुपया ॾंढ विधो वियो आहे। उन ई दौरान जेको फ़तवा जेका पढ़ी ॿुधाई वई आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त जेका धुर अॻराई कंदी उन जे मथां 50 लख रुपया ॾंढ लागू कयो वेंदो। उन सां गॾोगॾु फ़तवा में इहो ॿुधायो वियो आहे त जेका ज़मीन आहे जेका नौशहरो ज़िले में ईंदी मोरो तालुके में ईंदी उहा ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़ान वारनि जी हूंदी ऐं जेका ज़मीन दादूअ जे दंग में ईंदी उहा शाहाणी बिरादरीअ जी हूंदी। उन जी जेका सेटलमेंट इदारे जा अमलदार आहिनि उहे फ़तवा जे उहे सेटलमेंट इदारे जा अमलदार अची उन जी माप कंदा जंहिंखां पोइ उन जो तयन थींदो ऐं तयन खां पोइ
पोइ जेको आहे उहो ज़मीन जो माना मामिलो हल कयो वेंदो। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त फ़तवा जेका जारी कई वई आहे उन में इहो बि ॼाणायो वियो आहे त शाहाणी बिरादरी जो जेकॾहिं माल केटी जतोई में जतोई साहिबान जे ज़मीनुनि में वेंदो ऐं भेल कंदो त उन सूरत में शाहाणी बिरादरी जा के माण्हू आहिनि उहे अलीम जतोई जेको ग़ुलाम मुर्तज़ा जतोई वारनि जो कमदार आहे उनखे इतला कंदा, उहो माना उन्हनि खे उहो माल वापसि कंदो। जेकॾहिं जतोई साहिबान जो को माल उन्हनि जे हारियुनि जो को माल जेकॾहिं शाहाणी जे ॻोठनि तरफ़ ईंदो त उनजो इतला जेको आहे हू शाहाणी बिरादरी जे माण्हुनि खे कंदा, जंहिंखां पोइ उहो माल मोटाए वेंदो। अहिड़ी तरह सां हिन फ़ैसिले में कुझु जेके शयूं आहिनि उहे साम्हूं आयूं आहिनि त जंहिंमें इहो बि ज़िक्र आयो आहे त ज़मीन जेका मुहागो आहे शाहाणियुनि जो जेको उथारियल सुवाल हुयो त जेको मुहागो आहे उन ते शाहाणियुनि जो हक़ आहे। जॾहिं त GDA अॻुवाण ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जे माण्हुनि जो चवणु आहे त उहो जेको मोरो तालुके में जेका ज़मीन आहे उहा जतोई साहिबान जी आहे ऐं जेका दादू तालुके में ज़मीन ईंदी उहा शाहाणियुनि जी हूंदी। उनजो जेको निबेरो आहे उहो सेटलमेंट खाते जे अमलदारनि पारां माप करण खां पोइ उनजो तयन कयो वेंदो। जी ठीक है, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी अमान जी। फ़तह शेख ॿई धुरियूं इहो फ़ैसिलो मञण खां पोइ हितां रवानियूं थी वियूं आहिनि। आख़िर में फ़तवा पढ़ी ॿुधाईंदड़ या दुआ कई त अल्लाह ताला ॿिन्ही धुरियुनि खे हिदायत करे त अॻियां हू हिक ॿिए मथां हमिलो न कनि। शाहाणी ऐं जतोई बिरादरनि विच में हलंदड़ इहो तकरार जंहिंजो निबेरो दादू में मंज़ूर पंवर जी सरपंची में थियो, मजमूई तौरु 80 लख रुपया ॾंडो विधो वियो। जेका ज़मीन दादू ज़िले में हूंदी उहा शाहाणी बिरादरी खे मिलंदी ऐं नौशर फ़िरोज़ ज़िले जी जेका ज़मीन आहे उहा जतोई बिरादरी वटि हूंदी।